आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम वाज बि ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि ऐं सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, असीं अॼु तव्हांजी ख़िदमत में हिकु नए फ़नकार तमामु सुठो जेको गज़ल गायकीअ में तमामु घणो मशहूरु आहे, जिते सिंध जा सुठा नाले वारा जॾहिं गज़ल गायकी में लिस्ट में अचनि था नाला, त उन फ़नकार यानी जेको असां अगरि फ़नकार मौजूदु आहे उन जो नालो बचे थो। गज़ल माना हिकु शाइरी जेकी सिंफ़ आहे, उन गज़ल खे ॻाइण जे लाइ के फ़नकार हूंदा आहिनि जेके तमामु सुठो ॻाईंदा आहिनि। ऐं असांजो दोस्त जेको महिमान फ़नकार सां गॾु मौजूदु आहे, उहो बि हिन सिंफ़ खे तमामु सुठे नमूने ॻाए पियो। ऐं कहिड़े बि राग में, उन में भैरवी राग हुजे, सेंद्रो राग हुजे, पहाड़ी राग हुजे, जॾहिं बि हारमोनियम ते उन सुर पकड़ींदो आहे त कमाल करे छॾींदो आहे। अॼु बि असीं उन ई महिमान फ़नकार सां गॾु मौजूदु आहियूं। त तव्हां जिन बि दोस्तनि हींअर असांजे चैनल जॉइन कयो आहे, त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। उन खां अॻु में असांजे हिकु दोस्त दादू खां असांजो वीडियो कॉपीज़ कया ऐं पंहिंजे चैनल ते हलाया, जेके असां ब्लॉक करायासीं, कॉपीराइट लॻायोसीं। त महिरबानी करे असांजी महिनत खे ईअं तव्हां रायगा न कयो। असां महिनत कयूं था ऐं फ़नकारनि ताईं पहुचूं था, इहे एडिटिंग करायूं था, एडिटिंग जा ख़र्च था भरियूं, ऐं उन खां बाद वरी तव्हां जेको आहे इहो वीडियो खणी पंहिंजे चैनल ते कॉपी करे हलायो। इहा सुठी ॻाल्हि न आहे। असां सिंध जी सकाफ़त न आहे त कंहिंजी कॉपी करे पंहिंजे चैनल ते हलायूं। महिरबानी करे ईअं न कयो ऐं सम्झ धारियो। अचो त तव्हां टाइम बचाईंदे पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम सलीम रज़ा कुंबर साहिब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। साईं ठीकु आहे बाबा? फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो त बि ठीकु आहे। ख़ैर सर, असांजा ॾिसंदड़ चाहींदा तव्हां असांखे पंहिंजो तारीफ़ करायो ऐं इहो बि ॿुधायो त तव्हांजो मौसीक़ी दुनिया में उस्ताद केरु आहे? साईं, सभ खां पहिरीं त तव्हां मुंहिंजो नालो खणी वियो। त मुंहिंजो नालो सलीम रज़ा, पाण मां कुंभर आहियां ऐं मुंहिंजी रहाइश हूअं त सॼी सिंध मुंहिंजो घरु आहे, पर मुंहिंजो आर्ज़ी अजो जेको आहे उहो मुंहिंजो नज़र महला लाड़काणा में आहे। ऐं मां 87 खां वठी जेको आहे सो हिन फ़न जी शुरूआति कई। ऐं मुंहिंजे उस्तादनि में जेको आहे उस्ताद नज़ीर हुसैन समूह ऐं लियाक़त अली समूह साहिब जन जे सरपरस्ती हेठि मुंहिंजी सिखिया थी ऐं मां सिखिया कयां बि पियो हींअर बि अञा बि। माशाअल्लाह साईं, तव्हांजो हिकु कलाम ॾाढो मशहूरु हुयो सिंध में, सिंध खां ॿाहिरि सॼी दुनिया में हलियो, दुबई सऊदीअ ताईं। असां चाहियूं था त असांजे नाज़रीन खे उहो कलाम ॿुधाए। उन कलाम जी घणी फरमाइश बि हुई त जॾहिं बि सलीम रज़ा कुंवर साहिबु एंट्री कयो त उहो कलाम ज़रूरु साईं खे अर्ज़ु कयो त ॿुधाइनि। ऐं तव्हां महिरबानी करे उहो साईं कलाम बि ॿुधाए, उन शाइर जो नालो बि ॿुधाईंदा त जीअं असांजे नाज़रीन ॼाणी त उन कलाम जो तख़लीकार केरु हुयो? साईं, शाइर आहे महिराण धामराओ ऐं हीउ मुंहिंजो गज़ल जेको आहे वजह शोहरत आहे। अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां लाइ प्यार बेमाना, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। पालो पंहिंजो प्यार, पालो पंहिंजो प्यार, अज़ल खां आहे, ॿियो कुझु नाहे तो परखियो नाहे प्यार खे। अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां छा प्यार मां ॼाणो, अव्हां लाइ प्यार बेमाना। असाणे छॾियो ॼाणे अव्हां जी सार बेमाना, अव्हां छा प्यार मां ॼाणो। विहायूं था साहितड़े जफ़ा जी मोट में मैरान।
विढ़ायूं था असां हितड़े जफ़ा जी मोट में महिराण लखन जो प्यार हो जेको थियो बेकार बेमाना असाणे छॾियो ॼाणे अव्हां जी सार बेमाना अव्हां छा प्यार मां ॼाणो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल